अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुनो। मां पराशा सब खबरी का नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सेस जो पश्चिम वारे इलाइक़े में ऑपरेशन आपघाती बमबार समेत 5 ख़ारिजी मारिजी विया। हथियार ऐं बारूद हथ। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल ख़ारिजी दहशतगर्दीअ जे केतिरनि ई कार्रवायुनि में मुलविस हुआ। मुल्क मां दहशतगर्दीअ जे नासूर जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान दिफ़ा जे हक़ तहत क़दम खणी रहियो आहे। अफ़गान इख़्तियारियुनि तनबीह बावजूदि के बि एतबार जोगा क़दम न खंया। पाकिस्तान सब्र जो मुज़ाहिरो कयो ऐं कार्रवायूं महदूद रखियूं। पंहिंजे बयान में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अफ़गानिस्तान में हालतूं ॻणतीअ जोगियूं ऐं ग़ैर यक़ीनी वारियूं आहिनि। तशदुद जा मनसूबा जोड़ींदड़ पहुच खां ॿाहिरि न आहिनि। गुल प्लाज़ा सान्हे जी जांच लाइ क़ाइम अदालती कमीशन में MQM जे धुर बणजण वारी दरख़्वास्त रद्द। फारूक सत्तार, नसरीन जलील ऐं ॿिया अॻवान कानूनी टीम सां गॾु कमीशन वटि पहुता। जस्टिस आगा फैसल जो चवणु आहे त जेको बि मालूमात ॾियणु चाहे थो पहिरीं ईमेल करे। SSP ट्रैफ़िक एजाज़ शेख कमीशन आॾो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। डायरेक्टर सिविल डिफेंस तरफ़ां अमले ऐं गाॾियुनि जी खोट सबबि इमारतुनि जे सालियाने इंस्पेक्शन न करण जो एतराफ़। SSP ट्रैफ़िक एजाज़ शेख कमीशन खे हिकु बयान में ॿुधायो आहे त ॿारनि जे माचिस सां खेॾण सबबि गुल प्लाज़ा खे बाहि लॻी। फ़ोन ते इतला ॾिनो वियो। उते पहुतासीं त माण्हू पंहिंजो सामान कढी रहिया हुआ। 26 नवंबर ते एहतजाज वारो केस। अलीमा ख़ान जा हिकु भेरो ॿीहर ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। रावलपिंडीअ जे दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारी अदालत जे जज अमजद अली शाह जे केस जी ॿुधणी। अदालत पारां अलीमा ख़ान ऐं संदसि वकील जे मुसलसिल ग़ैर हाज़िरीअ ते कावड़ जो इज़हार। अदालत अलीमा ख़ान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अलीमा ख़ान जे ॿिनि ज़ामिननि जा बि गिरफ़्तारी वारंट जारी कया विया। वॾे वज़ीर जी सदारत हेठि कराची जे तरक़ियाती मनसूबनि बाबति इजलास। रिथाउनि ते अघ भराई जो जाइज़ो। इजलास में नासिर शाह, ॼाम ख़ान शोरो, मेयर मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया शरीक। इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त कराचीअ जे 285 तरक़ियाती स्कीमुनि ते 86 अरब 94 करोड़ रुपयनि जी लाॻत जो अंदाज़ो लॻायो वियो आहे। हलंदड़ माली साल दौरान कराचीअ जे तरक़ियाती स्कीमुनि ते 13 अरब 15 करोड़ रुपया ख़र्च थी चुका आहिनि। इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत कराचीअ जे इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरीअ लाइ पुरअज़म आहे। बहितर रोड ऐं ट्रैफ़िक जी रवानगी पीपल्स पार्टी हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। सिंध हाई कोर्ट सखर जा महताब ॾहर हमले केस में शहरयार ख़ान शर जी कच्ची ज़मानत रद्द करे छॾी। सर्किट बेंच तरफ़ां अॻूणो MPA शहरयार शर ऐं संदसि पुटु पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। घोटकी ट्रायल कोर्ट हमले केस मां शहरयार ख़ान शर जो नालो ख़ारिज कयो हुयो। ॼाम महताब ॾहर ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज कयो हो। टंडो ग़ुलाम अली भरिसां कोच रिक्शा खे बचाईंदे कार सां टकराइजी वई। 2 ॼणा फ़ौत, 2 ज़ख़्मी। ड्रिगड़ी रोड ते हादसे में जावेद टालपुर ऐं फारूक ख़ासकेली फ़ौत थी विया। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फ़ौतियुनि जा लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाईअ बाद घर पहुचाया विया। वारसनि में कोहराम। कश्मीर भरिसां हथियारबंदनि हथां नौजवान क़तल। वारसनि जो लाश रखी धरणो। मज़ारी ॻोठ में हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान हज़ार ख़ान मलिक खे क़तल करे छॾियो। वारसनि जो क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सुई लिंक रोड ते लाश रखी धरणो। गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। वारसनि जो चवणु आहे त जेसीं ताईं नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा एहतजाज जारी रहंदो।